नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। पंजाब के वरे वज़ीर जी ॿीहर चूंड 22 जुलाई ते शाम जो 6 लॻे सुबह असेंबली में थींदी। इजलास जी सदारत डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी कंदो। सुप्रीम कोर्ट पंजाब के वरे वज़ीर की चूंड बाबत लाहौर हाई कोर्ट के फैसले खिलाफ तहरीक इंसाफ की अपील से लिखत में फैसलो जारी करे छॾियो। फैसले में चयो वियो आहे त डिप्टी स्पीकर सामूंडियूं कानूनी घुर्जूं पूरो करण बाद वरे वज़ीर की चूंड जो नोटिफिकेशन जारी कंदो। फैसले में टिनी सियासी जमातुनि के रवैये की वाखाण कई वई। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन के हुक्म ॾिनो आहे त मखसूस सीटुनि ते हाई कोर्ट के फैसले मुताबिक एक हफ़्ते में नोटिफिकेशन जारी कयो वञे। माज़ी की हुकूमत IMF से देर से मुआदो कयो ऐं असांखे उन सां हर क़ीमत ते मुआदो करणो हो। हाणे $1 अरब लाइ IMF वारा पाकिस्तान के नचाए रहा आहिनि। गुज़रियल हुकूमत IMF से गलत मुआदो कयो जेको ख़ामियुनि सां भरपूर हो ऐं शर्त बि सही न हुआ। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जूं इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हियूं ऐं तक़रीब खां ख़िताब। चवे थो इमरान ख़ान की हुकूमत रुगो फरागोगी ऐं अहसन गुज्जर की तक़दीर बदलाई मुल्क लाइ कुछ करे सघे हाँ त 4 सालनि में कुछ करे वठे हाँ। जै शख्स के इशारे से मुल्क लुड़ी वेंदो हो अॼु हू पाण लुड़ी भी नथो सघे। एक शख्स डफेड़ पखेड़ में मसरूफ़ है। इमरान ख़ान कंहिं सां गॾु विहण नथो चाहे। चवे थो त कंहिंखे भी न छॾींदुसि। गारियूं भी ॾिए थो। हाणे को भी जथो इस्लामाबाद डी चौक ते नथो अची सघे। मुल्क के ॿियनि हिस्सनि जियां सिंध में भी चौमासे बरसातुनि जो सिलसिलो जारी। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में फुड़ खां पोइ मौसम खुशगवार। मौसमियात खाते मूजिब कराची में आंधारी ऐं तेज़ बरसात जो ख़तरो टरी वियो। सिंध जे ओभर वारनि इलाइक़नि में मानसून सिस्टम जो कुछ हिस्सो ज़मीन ते ऐं कुछ समुंड में आहे। सिस्टम के नार बंगाल खां उहा सपोर्ट न मिली रही है जंहिंजो ख़दशो हो। कराची में सुभाणे तेज़ बरसात बाबत मौसमियात जायज़े खां पोइ वधीक कथी कई वेंदी। जाती टंडोजाम खिपरो गुलाब लगारी जाम नवाज अली शेख बिरकियो अहमदपुर समेत मुख्तलिफ शहरन में हल्की बरसात। तूफ़ानी बरसातुनि के ख़दशे सबब छठे जे ज़िले इंतजामिया कलम 144 लागू करे छॾियो। ढंढुनि वाहन ऐं वाटर पार्क में वञण ते पाबंदी नोटिफिकेशन पे जारी। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन नासिर हुसैन शाह ऐं सईद गनी जो कराची डिवीज़न के मुख्तलिफ इलाइक़नि जो दौरो। नालनि के जारी सफ़ाई जो कम जो जायज़ो वरितो वियो। सूबाई वज़ीरनि आई चंद्रीगढ़ रोड मैकलड रोड न्यू चाली क्वींस रोड समेत ॿियनि इलाइक़नि जो दौरो कयो। शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त सिंध जे वरे वज़ीर जे ख़ासि हिदायतुनि ते KMC ऐं DMC जे नालनि जी सफ़ाई जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। बरसातुनि खां पोइ पाणी जे निकाल लाइ समूरनि वसीलनि खे क़त बांधो वेंदो। उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो इंटेलिजेंस के बुनियाद ते ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब उत्तर वज़ीरिस्तान के इलाइक़े गुलाम कली में दहशतगर्दनि की मौजूदगी वारे इतला ते फोर्सेस ऑपरेशन कयो। फायरिंग की ॾेवट में 3 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि के कब्ज़े में हथियार ऐं गोला बारूद हथ कयो वियो। मारिजी वियल दहशतगर्द सिक्योरिटी फोर्सेस खिलाफ कार्रवाइयुनि में सरगर्म हुआ। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जनरल नदीम रज़ा जो आई ईरान जो दौरो। ISPR मूजिब जनरल नदीम रज़ा दौरे दौरान ईरानी सदर ऐं फ़ौजी क़यादत से मुलाक़ात कई। मुलाक़ातुनि दौरान ख़िते की सलामती ऐं स्ट्रेटेजिक मामलनि ते तफ़सीली तौर ते ॻाल्हियूं कयूं वयूं। सिक्योरिटी ऐं दिफ़ाई सहकार वधाइण ते बि इत्तफ़ाक़। ईरानी फ़ौजी क़यादत दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज जी क़ुर्बानियुनि जी वाखाण कई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी से मुस्लिम लीग आफ के सरबराह चौधरी शुजात हुसैन की मुलाकात। चौधरी शुजात हुसैन आसिफ अली ज़रदारी से मर्ज़ लाॾाण ते उज़रख़्वाही कई। मुलाकात में मुल्क की मौजूदा सियासी सूरत हाल ते ख़यालनि जी ॾेवट कई वई। बलोचिस्तान में आबरान के इलाइक़े मुल्क में कोरोना वायरस के 4 मरीज़ फौत थी विया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 818 नवां केस रिपोर्ट।
मुल्क अंदर कोरोना वायरस की शरह 4.47 थी वही। कोरोना वायरस सबब 126 मरीजन की हालत गणती जोगी बुधाई पी वने। सिंध सरकार कोरोना वायरस के वधंदड़ केसन सबब SOPs ते अमल कराने जो हुक्म जारी करे छड़ियो। घरू खाते पारां जारी कल बयान मुजिब अवाम के 6 फुट की समाजी विथी रखण घुर्जे, हथन के बार बार धोअण घुर्जे ऐं सैनिटाइज करण घुर्जे। हथ मिलाइण खां पोइ पासो कयो वञे। सिंधु घरू खाते तरफां अवाम के कोरोना वैक्सीनेशन ऐं बूस्टर डोज लॻाइण की पिण हिदायत कई वई आहे। वफ़ाक़ी हुकूमत ईद अल अज़हा ते 3 मोकलुनि जो ऐलान करे छॾियो। 10 जुलाई आचर खां 12 जुलाई अंगारे ताईं ईद जूं मोकलूं हूंदियूं। घरू खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पाकिस्तान रेलवेज़ ईद अल अज़हा के मौके ते सॼे मुल्क में पंहिंजे नबाणनि इलाइक़नि खां ईंदड़ शहरनि खे सहूलियत फराहम करण जे लाइ ख़ासि रेलगाॾियूं हलाइण जो फ़ैसिलो करे वरितो। पहिरीं ईद स्पेशल ट्रेन 8 जुलाई सुबुह जो 10 वॻे कोयटा खां मुल्तान, साहिवाल, लाहौर रस्ते पिशावर पहुंचंदी। बी ईद स्पेशल ट्रेन 8 जुलाई ते कराची खां शाम पौने 7 वॻे रवानी थींदी, जेका मुल्तान ऐं फैसलाबाद रस्ते लाहौर पहुंचंदी। टीं ईद स्पेशल ट्रेन 13 जुलाई ते लाहौर खां कराची लाइ निकिरंदी। अदालती हुक्मनि ते दुआ ज़हरा के 10 रुकनी मेडिकल बोर्ड जे साम्हूं पेश कयो वियो। दुआ ज़हरा जूं मुख़्तलिफ़ टेस्ट ऐं एक्सरे कया विया। पैदाइशी सर्टिफिकेट समेत ॿिया दस्तावेज़ बि चेक कया विया। सेहत खाते पारां जुड़ियल मेडिकल बोर्ड की सरबराही डाउ मेडिकल जी प्रिंसिपल सबा सुहेल करे रही है। मीरवा गोरचाणी में बिन सियासी धुरन में झेड़ो, फायरिंग में आज़ाद ग्रुप जो हिमायती मारिजी वियो। 2 बाटलू जख्मी, गोलियूं लॻण सबब आज़ाद ग्रुप जो हिमायती मुनव्वर नूहानी मारिजी वियो। जख्मियुनि में अकबर आराई ऐं आसिफ आराई शामिल। अस्पताल मुंतकिल, छिकताण वधी वई। मलीर जे शाह लतीफ़ थाने की हद में अस्पताल साम्हूं हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान मारिजी वियो। सिंध पुलिस मूजिब वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे। मारिजी वियल हमरा शक्ल में अफ़गानी लगे तो, पर अञा ताईं संदसि नाले की सुञाणप न थी सघी आहे। शिकारपुर में कॉलेज रोड ते बिरोही बिरादरी के 2 धुरन में झेड़ो, फायरिंग में बजना मारिजी विया। मारिजी वियलनि में मोहम्मद ज़करिया ऐं जमील बिरोही शामिल। मक़तूलनि जे वारसनि जे जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ कंदरकोट रोड ते एहतजाजी धरणो, रोड ब्लॉक। जवाबदारनि की गिरफ़्तारी ताईं धरणो जारी रखण जो चिता। मीरपुर माथले भरसां ॻोठ मेहर लुंड में ॿारड़ी मच्छीअ जे तलाउ में ॿुॾी फौत थी वई। फोती ॿारड़ी जी सुञाणप नसीमा लुंड तौर थी। लाश घर पहुचण ते खोराम। खैरपुर भरसां 8 वरियनि जी ॿारड़ी सठे वाह में ॿुॾी वई। ॿुॾी वियल ॿारड़ी शकीला उमरानी जी लाश जी ॻोल्हा जारी। घोटकीअ में रेलवे बंद वेझो घरनि खे बाहि लॻी वई। बाहि लॻण सबब घरनि में पियल अलह तलह सड़ी रख थी वियो। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत बाहि विसाइण में मसरूफ़। सिंधरी वेझो इंगोनो टाउन कमेटी के वार्ड नंबर 3 ते कामयाब उम्मीदवार रुखसाना शहर के पुट पारां हवाई फायरिंग वारो मामलो। सरमद शहर पारां जदीद हथियारनि सां फायरिंग वारी वीडियो वायरल थियण खां पोइ SSP नोटिस वरितो। जांच लाइ DSP CIA फज़ल अख्तियार ॾियो जांच ऑफिसर मुक़ररु। भिरिया रोड भरसां 2 महीना अॻु मुबैना तौर अगवा थी वियल लाखा रोड वासण नारी समीना कंवल वेझ वठी माइटनि वटि पहुची वई। नारीअ इंकशाफ़ कयो आहे त खेसि 7 जवाबदारनि अगवा करे अणॼातल हंधि रखियो। तशदुद करण सां गॾु ज़ियादती बि कंदा रहिया। साणसि ज़बरदस्ती निकाह बि कयो वियो। रानीपुर में अगवा थियल ॿारड़ो आदेश कुमार बाज़ियाब न थी सघियो। जसकम जे सर ते ॿारड़े जे बाज़ियाबी लाइ शहर में मुकम्मल शटर बंद हड़ताल कई वई। क़ौमी शाहराह ते एहतजाजी धरणो, सवें गाॾियूं बीठी वयूं। रोड ब्लॉक। ॿारड़े आदेश की बाज़ियाबी लाइ सिंध जे ॿियनि शहरनि में बि एहतजाज जो सिलसिलो जारी। मियासा भरसां ॻोठ बहराम भयो जो रहवासी नौजवान मुनीर भयो मुबैना तौर गुम। संदसि वारसनि पारां जागड़ हेठि हुमायूं पुलिस ते नौजवान के खंबे खणी वञण जो इल्ज़ाम। पुलिस जो चवणु आहे त खेनि मुनीर भयो जे खंभजण बाबति का सुध न आहे। थाणे जी मोबाइल 4 ॾींहंनि खां खानपुर जे कचे में ऑपरेशन ते वियल आहे।